हींअर मुकेश कुमार सुखवानी साहब जन जे लाइ मां ईअं ई चवंदुसि त सिंधी पिक्चर्स उल्हासनगर में जेके ठहंदियूं आहिनि, बॉम्बे ताईं बि चङियूं सिंधी पिक्चर्स में असांजा भाउ मुकेश कुमार बि, ऐं हिते प्यार करे ॾिस जेका पिक्चर तव्हां सभिनी ॾिठी, उन में मुकेश कुमार साहिब जन जी कवाली बि हुई। ऐं फातुआ भगवान सिंधी पिक्चर निकिती उल्हासनगर में, उन पिक्चर में बि कॉमेडियन जो रोल निभायो असांजे भाउ मुकेश कुमार सुखवाणी। ऐं मां ॾाढो फ़खुरु थो महसूसु कयां, असांजा सीनियर कलाकार आहिनि, उन्हनि जे लाइ ज़ोरदार तारी हलायो। मुकेश कुमार सुखवाणी साहब, जय हो। आयो लाल सभई चो 50 ग्राम से बढ़ाइए। आयो लाल सभई चो एक जोड़ा ताड़ी हलायो। दोस्तों मुझे आवाज अचे तो मूंखे नथो ॿुधण अचे। सिंधियुनि जो मेलो मां तव्हांखे ॿुधायां, चवनि जेको वॼाईंदो तारी उहो ठाहींदो मारीअ मथां मारी, लही वेंदसि हर बीमारी, रोज़ मञाईंदो ॾियारी। वॼायो जोरदार। दोस्तों कलाकारनि खे ॿिनि शयुनि जी बुख हूंदी आहे, हिकु त हे नोट छो जो परदेस भोॻे आया आहियूं, ऐं ॿियो तव्हांजी ताड़ियूं। असांजे सिंधी समाज में अॼुकल्ह मिटी माइटी जो ॾाढो तकलीफ़ थी पई आहे। पहिरियों छोकिरो था ॾिसनि, वरी छोकिरीअ खे था ॾिसनि, वरी हिकु पार्टी था कनि, वरी छोकिरे जो कमकार था ॾिसनि। मुंहिंजे दोस्त खे माइटीअ वारा ॾिसणु आया, ॾाढो घबराए पियो, चए पियो यार कीअं थींदो। मां कुझु न कजांइ, तूं टेंशन न कर, जीअं मां चए तूं उअं कजांइ। चई छा कयां? मां चयोमांसि जीअं माइटी वारा तोखां सुवाल पुछनि न, कोई बि ॾौणो करे जवाबु ॾिजे। साईं माइटीअ वारा आया, माओ खाॼा पिस्ता बादामियूं सभु रखियनि अॻियां। जीअं उन्हनि वात में बादामियूं ॾियूं, छोकिरे खां सुवाल पुछनि। चई साईं हीअ जेका ॿाहिरि कार बीठी आहे, चई साईं हिकिड़ी मुंहिंजी कार सेंट्रो अथव, हिकिड़ी मुंहिंजी फरारी अथव, हिकिड़ी मुंहिंजी ज़ैलो अथव, हिकु मूंखे फियाट कार अथव, हिकिड़ी मुंहिंजी टाटा सोमो अथव, मूंखे हिकु न मूंखे 10 कारूं आहिनि। चई वाह साईं वाह। चई साईं हीअ जेको बंगलो आहे, चई हिकु बंगलो मुंहिंजो चाइना में अथव, हिकिड़ो बंगलो मुंहिंजो हांगकांग में अथव, हिकिड़ो इंडिया में अथव, हिकु वरी इंडिया जे बॉम्बे में अथव, ऐं हिकु जितां मुकेश कुमार आयो आहे उल्हासनगर में अथव। मूंखे हिकु न मूंखे 10 बंगला आहिनि। चई साईं हीअ जेको तव्हांजो पीउ आहे, चई मुंहिंजो हिकु पीउ हिते वेठो अथव, ॿियो पीउ चाइना में वेठो अथव, टियों हांगकांग में वेठो आहे। हमरा जे मात मां बादामियूं निकिरी वियूं। चई यार तोखे घणा पी थी? चई मूंखे हिकु न मूंखे 10 पी आहिनि। जे मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे त थोरी घणियूं ठीकु आहे। जीअं तीअं करे मुंहिंजे दोस्त जी शादी थी वई। हाणे शादीअ में ख़र्च केॾा था थियनि। मुंहिंजे दोस्त जीअं शादी करे आयो, चए पियो यार ॾाढो ख़र्चु आहे। हिन पीउ चयो जाम ख़र्चु आहे जाम ख़र्चु आहे। मां साईं शादीअ में पोषाए, शादी हिकु दफ़ो थींदी आहे वरी थींदी आहे, मां बि हिकु दफ़ो ई कई आहे। साईं जीअं माइट असांजे छोकिरे जी शादी थी, हमरा ॾिसां वञा शादीअ ते त तिलक ठाहे कुंगू आहे सभिनी खे मथे ते पियो हणे, अचो साईं अचो, अचो साईं अचो साईं। मां पंहिंजे दोस्त खां पुछियो भाई तुंहिंजो पीउ छा थो करे पियो? सभिनी खे तिलक थो हणे। चई मुंहिंजो बि जाम चालू थी। मां छो? चई जंहिं लिफ़ाफ़ो ॾिनो आहे न उन्हनि खे तिलक थो ॾेई पियो भाई हे रोटी खाइनि। वरी मां चयोमांसि भला माणे हीअ जेको चांवर थी हणे, चई वरी जेको आइस्क्रीम बि थो खाई न, मुंहिंजी मां आइस्क्रीमूं थी घणे पई। त हितां सिंधी जो दिमाग़ दादा ताड़ी नथी अचे पई। हिकिड़े हंधि मुंहिंजो प्रोग्राम हुयो, मां सुठा सुठा जोक ॿुधाया, हिकिड़ो हमरा ताड़ी न पियो वॼाए। मां वियो मां अॻियां, दादा
मुंहिंजो प्रोग्राम सम्झ में अचे मज़ो अची वियो। मां पोइ दादा तव्हां ताड़ी न वॼाई? चई मां जाम वॾो माण्हू आहियां, मां सेठ माण्हू आहियां, हे ताड़ी वॼाइण लाइ माण्हू बीहारिया आहिनि, हे 10 माण्हू जेके ताड़ी वॼाइनि न इहे मुंहिंजा माण्हू थी। मां वाह साईं वाह। वरी थोरे टाइम खां पोइ मां 2 जोक ॿुधाया, सभु खिलिया, उहो सेठ खिलियो। मां साईं तव्हां हाणे खिलिया न? चई मां वॾो माण्हू आहियां, हे 10 माण्हू यादि में खिलाइण लाइ। मां वाह। हिकिड़े ॾींहुं मूंखे रस्ते ते मिलियो, चई मां काॾे थो वञी? चई हॉस्पिटल थो वञा। मां छो? चई मुंहिंजी घरवारी पेट सां आहे। मां पोइ तव्हां त वॾा माण्हू? चई हा पोइ 10 माण्हू लॻाया आहिनि न। वॾनि माण्हुनि जी वॾियूं ॻाल्हियूं साईं। साईं मुंहिंजे दोस्त जी शादी थी वई, हाणे चवंदा आहिनि नई कुंवार 9 ॾींहं, लथे पते 10 ॾींहं, मारे कुट 13 ॾींहं भाऊ। हा चकर न कयो न। हा साईं। अच्छा मां हाणे पिटे गाणे चयो, हले ठीकु आहे। मां एॾो सधोरो आहियां, जॾहिं खां ॼायो आहियां, जॾहिं खां पढ़ियो आहियां, घरवारी खे मार खाईंदो आहियां। पर मज़ाल आहे कंहिंखे मां दान ॾियां, कंहिंखे दान ॾियां, केरु पुॼी सघे न। लेडीस सां भले 5 मर्द हुजनि न ॿाहिरि, उन्हनि सां मर्द मुंहुं ॾेई वेंदो आहे, पर लेडीस सां मुंहुं न ॾेई सघंदो आहे, नथो पुॼी सघिजे। तव्हां हिकिड़ी मां ॻाल्हि रिसर्च कई आहे त जेके वार मर्दनि जा खुसंदा अथव, लेडीज़ जा न खुसंदा अथव, ॾिठा अथव तव्हां? ॾिसो साईं ठोड़ कीअं निकिरी आई आहे, असांजो गुरमुख भाई आहे, ॾिसो। तव्हां कंहिं लेडीज़ खे ॾिठो आहे इहे ठोड़ो थींदी? हा ॾिठो अथव? जेको ठोड़ी थी हूंदी आहे हुनखे जूं पइजी वई हूंदियूं। हा बाक़ी छणिजा न हूंदसि वार। हा साईं मुंहिंजे दोस्त जी ज़ाल घर जो कम ई न करे, माण्हू परेशान। पुट खे चई पुट हीअ जेका छोकिरी वठी विया आहियूं सॼो ॾींहुं, हीअ जेका पेकनि मां टीवी खणी आई आहे, सॼो ॾींहुं टीवी थी ॾिसे, सॼो घर जो कमु मां थी कयां, मां नुंहुं वरिती छो? चई मम्मी हाणे मां बि त नथो पुॼी सघां, पर हाणे हिकु कमु था कयूं, दिमाग़ था हलायूं पिया। जीअं मां ऑफिस मां ईंदो आहियां 6 बजे, तूं सिर्फ़ु ॿुआरी खणी टुकुर पाइजे, पोइ ॾिस मुंहिंजो कमु। मां न ॾिठो घरयाले में 6 थिया आहिनि, ॿुआरी खणी विरांडे जी पाए पई। एतिरे पुटु आयो, चई अम्मा तूं थी ॿुआरी पाई, घर जी बुज़ुर्ग थी, ॾे इहा ॿुआरी मां थो पायां। मां न चई पुट पलव पाराइण झूलण जे अॻियां त मूंखे पुटु ॼमे त ॿाहिरियों पाए वेठो। हा घर जी ॿुआरी पाए, न पुट इहा मां पाईंदसि। हाणे मां पई चए मां पाईंदसि, पुटु पियो चए ॿुआरी मां पाईंदसि। मां पई चए ॿुआरी मां पाईंदसि, पुटु पियो चए ॿुआरी मां पाईंदुसि। ॿई पाण में विढ़नि पिया। एतिरे में जोणस आई, छा थियो अथव? अधु कलाक जा वेठा लड़ियूं कयो, मां थी पायां, मां थो पायां, मां थी पायां, मां थो पायां। छा आहे? चई कुझु न, ॾिस न हाणे अम्मा घर जी बुज़ुर्ग थी, घर जी ॿुआरी पाए ॻाल्हि सुहंदी? चई न। वरी माणस थी चए हे घर जो चिराग थी ऐं घर जूं ॿुआरियूं पाए, इहा ॻाल्हि सुहंदी? चई न। चई पोइ ॿई हिकु कमु कयो न, अॼु मम्मी पाए, सुभाणे तव्हां पाइजो। वरी पढ़ी मम्मी पाए, तव्हां पढ़ी तव्हां पाइजो। दादा हांगकांग शहर में आयासीं, मुंहिंजो हिकु दोस्त आहे श्याम गंगारामाणी, फेसबुक ते मूंसां दोस्ती थियसि। फ़ोन ते ई मूंखे चई जीअं हांगकांग में अचे न रोटी मुंहिंजे घर खाइजे। मां चयो वाह, पहिरियों ग्राहक मिली वियो। जेॾी महिल साम्हूं ॾिठई मुंहिंजी पर्सनैलिटी, हमरा जी ज़बान ई फिरी वई। चई यार मुंहिंजे घर में जेको बि महिमान ईंदो थी न, ख़ाली 2 फुल्का खाईंदो थी। मां चयोमांसि ॿिए कंहिंखे वञी बणाए। हा सम्झी विया न, ॿिए कंहिंखे बणाए, ऐं मां उन्हनि मां न आहे। मां घटि में घटि 12 फुल्का खाईंदुमि जे नाश्तो न खाधो में त। चई न पर असांजे जेको महिमान ईंदो आहे 2 फुल्कनि खां वधीक को खाईंदो ई न आहे। मां भले तव्हां डोडा पचाईंदा, डोडा बि मूंखे शह हली वेंदा। चई न साईं जीअं चवें। मां चयो ठीकु आहे। मां बि सॼो ॾींहुं बुख कढी। मां चयो हिन खां बदिलो वठिणो आहे। सॼो ॾींहुं बुख कढी रहे घर वियुमि। जेॾी महिल हिन घरवारीअ चई अचो अचो भैया अचो अचो, मस मस आया आहियो, महिमान माना भॻवानु। वेठासीं, रखियईं तओ गैस ते, फुल्को वेले। पहिरियों जीअं फुल्को लथो, हिंदू धर्म चवंदा आहिनि पति परमेश्वर,
ठक परमेश्वर जी थालीअ में, ॿियो महिमान माना भॻवानु मुंहिंजी थालीअ में, फुल्को छा हेतिरो पूड़ीअ जेतिरो, मां घटि में घटि 25 खाई वञा, वरी टियों फुल्को लथो पति परमेश्वर जी थालीअ में, चोथों फुल्को लथो सिधो बाबा पतीअ जे थालीअ में। हाणे जीअं पंजो फुल्को जीअं तए खां लहे पियो त घोट खां पुछईं, हेॾां फुल्को ॾियांव? चई गॾां आहियां, कुतो आहियां, हे गॾ खाईंदा आहिनि 5-5 फुल्का 4-4 फुल्का, माण्हू ख़ाली 2 खाईंदा आहिनि, हिन खां पुछेसि। मां चयो मुंहिंजो बि डौ थी वियो। भाई ताड़ियुनि में दम न आहे, ताड़ी तव्हां वॼायो था पिया, माना मुंहिंजे मथां एहसान था कयो, ईअं थो लॻे पियो। हा सिधी ॻाल्हि आहे न, जोरदार ताड़ी वॼायो साइज़ जे हिसाब सां। हा ऐं दादाजीअ चयो 23 साल न, हे मेलो 23 सालनि खां लॻंदो आहे, हेॾो वॾो कलाकार कॾहिं तव्हांजे साम्हूं न आयो हूंदो ॾिसण में। हा भाऊ आयो आहे, अहिड़ी पर्सनैलिटी काई आई आहे? अञा ताईं न आई आहे, माना मां पहिरियों आहियां, जोरदार मुंहिंजे लाइ ताड़ी हलायो। हा साईं, असां जिते लथल आहियूं होटल जे पासे में समुंडो, असांजे बॉम्बे में ताज होटल आहे, तव्हां ॾिठी हूंदी, अक्सर ईंदा हूंदा, उन जे पासे में गेट ऑफ इंडिया हुते समुंडु आहे। मुंहिंजो प्रोग्राम हुजे ताज होटल में, हाणे हुते एंट्री कीअं हूंदी आहे, जे 3 खां 6 साईं बुकिंग आहे त असांखे 3 बजे ई वञणु ॾींदा, पहिरियों न वञणु ॾींदा। त असांजे हमरा ढोलक वारे चई यार हाणे कलाकु पियो छा कयूं? मां चयो छा वरी छा कयूं, ढोलक खण, वेह ते किनारे ते रियाज़ था कयूं पिया। ढोलक खणी जीअं वॼाए पियो ईअं उते हवा जाम लॻंदी आहे, हाणे ढोलक गोल 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 पाणीअ जे अंदरि। हाणे प्रोग्राम कलाकु पियो आहे, ढोलक बिना कमु कीअं थिए? मां चयो हाणे कीअं कयूं? चई यार मां त मरी वियुमि, मां पोइ हाणे तूं ॼाण पाण ॼाण दरिया किनारे रहण वेही रहियो, भॻवान मुंहिंजा साईं। हाणे पाणीअ में केरु रहंदो आहे? झूलेलाल। झूलेलाल पाणीअ मां प्रगट थियो, बच्चा छा थियो आहे, तूं छो थो रहीं? चई साईं मुंहिंजी ढोलक जेका हुई उहा पाणीअ में किरी पई, तूं चिंता न कर, मां बची वियो। झूलेलाल पाणीअ जे अंदरि वियो, लोह ई ढोलक खणी आयो। चई बच्चा छा इहा तुंहिंजी ढोलक आहे? चई न साईं इहा ढोलक मुंहिंजी न आहे। भॻवानु ख़ुशि थियो, भॻवानु वरी पाणीअ जे अंदरि वियो, चांदीअ जी ढोलक खणी आयो। चई बच्चा छा इहा तुंहिंजी ढोलक आहे? चई न साईं इहा बि ढोलक मुंहिंजी न आहे। भॻवानु अञा ख़ुशि थियो। त अॼु बि धरतीअ ते अहिड़ा माण्हू आहिनि। भॻवानु वरी पाणीअ जे अंदरि वियो, सोन जी ढोलक खणी आयो। चई बच्चा छा इहा तुंहिंजी ढोलक आहे? चई न साईं इहा बि ढोलक मुंहिंजी न आहे। भॻवानु अञा ख़ुशि थियो। भॻवानु पाणीअ जे अंदरि वियो, कारी जेका इहा ढोलक वॼाए थो लकड़ीअ जी, इहा खणी आयो। चई बच्चा छा इहा तुंहिंजी ढोलक आहे? चई हा साईं इहा ई मुंहिंजी ढोलक आहे। भॻवान जी मां त हुते प्रसन्न थियो आहियां। हीअ लोह जी ढोलक, हीअ चांदीअ जी ढोलक, हीअ सोन जी ढोलक, ऐं हीअ तुंहिंजी जेका लकड़ीअ जी ढोलक आहे, चारई खणी वञी ऐश कर। प्रोग्राम पूरो थियो, ढोलक हिकिड़ी कुल्हे ते खयईं, ॿी ॿिए कुल्हे ते खयईं, टी मथे ते रखियईं। जेॾी महिल घर पहुतो घराड़ीअ ॾिठई, चई खणी त हिकु ढोलक 4 ढोलकूं खणी आयो आहे, किथे चोरी कई अथई छा? चई हेॾा ढोलक हिकु खणी वई 4 खणी आई। चई चरी मूंखे न झूलेलाल मिलियो। चई हा पोइ? चई मूंखे झूलेलाल 4 ढोलकूं ॾिनई। चई जॾा 4 ढोलकूं वॼाईंदो पिणे? हा हिकु वॼाईंदे तूं, बाक़ी केरु वॼाईंदो? ऐं लाल साईं मिलियो अथई, झूलेलाल मिलियो अथई, का ढंग जी शइ घुरबी आहे? किथे मिली? चई हुते समुंड जे किनारे। चई सुभाणे मां हलंदी में, ॾिस कीअं थी घुरां। आयो हमरा घरवारीअ खे वठी, बेल पूड़ी खाईंदे खाईंदे संदसि जी घरवारी किरी पई। वरी रोअण लॻो, भॻवान भॻवान। भॻवान चईंदा कल्ह रोए पियो, छा थियुसि? भॻवानु पाणीअ मां प्रगट थियो। चई बच्चा छा थियो, तूं छो थो रहीं? चई साईं मुंहिंजी घरवारी पाणीअ में किरी पई। भॻवानु चई तूं चिंता न कर, मां बची वियो आहियां।
भॻवानु पाणीअ जे अंदरि वियो, ऐश्वर्या राय खे कढी ॿाहिरि आयो, चई बचा छा इहा तुंहिंजी घरवारी आहे? चई हा साईं, इहा ई मुंहिंजी घरवारी आहे साईं। हिकदमि भॻवान खे गुस्सो अची वियो, चई कूड़ा पाखंडी, कूड़ थो ॻाल्हाई? चई साईं न कंदोमांव, पाणीअ में वरी जुई चावला कढींदा। चवंदा हीअ ज़ाल थी? मां चवां न। वरी पाणीअ में वेंदा, करीना कपूर कढींदा। चवंदा हीअ थी? मां चवां न। वरी पाणीअ में वेंदा, मुंहिंजी उहा सड़ियल जेका ज़ाल आहे झूनी पुराणी, उहा कढींदा। चवंदा हीअ थी? मां चवां हा। चवंदे मां तो ते पसंदि में चार ई खणी वञ, हिकिड़ी नथो पाले सघां, चार चार किथां पालिया? सही आहे ॻाल्हि, ग़लति आहे दादा? जय मना आयो लाल सभई चओ। दादा मां ज़िंदगीअ में पढ़ण जी जाम कोशिशि कई, पर मुंहिंजी हिकिड़ी मजबूरी हुई, मां सिर्फ़ु 5 पढ़ी सघियुसि। 5 इन लाइ पढ़ियुमि छो जो मां जंहिं स्कूल में पढ़ंदो हुअमि उतां जो मास्टर साहिबु गुज़ारे वियो। पोइ मुंहिंजे पीउ उन स्कूल मां कढी ॿिए स्कूल, 3 ॾींहंनि खां पोइ उहो बि मास्टर गुज़ारे वियो। वरी 3 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजे पीउ 3 स्कूल में वठी वियो। उन मास्तर अची मुंहिंजे पेर पाता, चई भाऊ मां 12 बचनि वारो आहियां, मूंखे जीअण ॾे। मां चयो साईं अॼु खां पढ़ाईअ जो बलिदान ॾिबो। मां पढ़ाई छॾे ॾिनी, पर हाणे मुंहिंजो घरु कीअं हले? हा खाइण लाइ त खपे, हिननि खे त गोरूं पवनि थियूं पयूं। हा हे त गोरूं कमाए था, मां छा कमायां? जेॾी महिल घर वेंदुमि घरवारी पुछंदी कमाया हुअई? न, दर ई न खोली थी। हाणे हे त हिननि खे गोरूं पवनि थियूं, पर मिमिक्री आर्टिस्ट खे केरु न ॾींदो अथव ख़र्ची। भाउ खिलंदा आहिनि, इंजॉय कंदा आहिनि। हा तव्हां बि कयो, वांदो न आहे साईं। अरे दादा हे ॾिसो, हे ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो कंहिं मिमिक्री आर्टिस्ट खे आशीर्वाद मिलियो आहे, ऐं मां चाहींदुमि सभिनी जो आशीर्वाद ईअं ईंदो रहे, त मुंहिंजो बि घरु हले। हा साईं। साईं हाणे रोज़ी रोज़गार हलाइण लाइ कुझु त मूंखे करिणो पवंदो न। मुंहिंजो दोस्त हिकिड़ो पढ़ाईअ में जाम होशियारु, ऐं मां कचो। मां पंहिंजे दोस्त खे चयोमांसि यार हिकु कमु कर, तोखां हाणे जीअं इंटरव्यू में पुछनि जेके सुवाल उहे अची मूंखे ॿुधाइजांइ, मां बि साॻा ॿुधाईंदुमि, ॿई पास थी वेंदासीं, तुंहिंजो बि कल्याण थींदो, मुंहिंजो बि कल्याण। चई ठीकु आहे साईं। बराबरि मुंहिंजे दोस्त अंदरि वियो, ईअं अॼु तव्हां वेठा आहियो, ऑफिसर वेठा हुया, मुंहिंजे दोस्त खां पुछनि भाई तूं पढ़ियल घणो आहे? हुन चई साईं मां BA। चई वाह। चई इहो ॿुधाए देश खे आज़ादी कॾहिं मिली? चई साईं कोशिशूं जाम टाइम खां हलियूं, पर 1947 में वञी हिंदुस्तान खे आज़ादी मिली। चई वाह। चई इहो ॿुधाए भारत जो प्राइम मिनिस्टर केरु आहे? चई हूअं त साईं के ई आया के ई विया, पर एट प्रेज़ेंट नरेंद्र मोदी आहे। चई तूं पास। ॿाहिरि आयो, मां चयोमांसि यार छा पुछे, सची ॿुधाए मूंखे पसीना पसीना था अचनि, ॾुखिया सुवाल सवला। चई पहिरियों जवाबु अथई BA, ॿिए जो कोशिशूं जाम टाइम खां हलियूं, पर 1947 में आज़ादी मिली, ऐं टी हूअं त के ई आया के ई विया, पर एट प्रेज़ेंट नरेंद्र मोदी आहे। मां बि अंदरि वियुमि, भॻवान खे पुकारियो, भॻवान पत रखिजांइ। जीअं मां अंदरि वियुमि मूंखे चई तुंहिंजो नालो छा आहे? मां BA। सभु वाइड़ा थी विया, हे नालो कीअं आहे? वरी उन्हनि सोचियो मतिलबु शॉर्ट फॉर्म में हुजे। चई तुंहिंजो डेट ऑफ बर्थ? मां साईं कोशिशूं जाम टाइम खां हलियूं, पर 1947 में वञी मूंखे आज़ादी मिली। चई वाह। चई अच्छा इहो ॿुधाए तुंहिंजे पीउ जो नालो छा आहे? मां साईं हूअं त के ई आया के ई विया, पर एट प्रेज़ेंट नरेंद्र मोदी आहे। भाई मुंहिंजी ॻाल्हियूं तव्हांखे वणियूं हुजनि त जोरदार ताड़ी हलायो हिकु दफ़ो। ऐं हिन खां वधीक हे आशीर्वाद अचनि था पिया, ईंदा रहनि। हा हिन में माना मां फ़ख्र सां चई सघंदुमि भाई हांगकांग शहर में मिमिक्री आर्टिस्ट जी बि क़दुरु आहे। ऐं वेंदे वेंदे मां हीअ चवंदुसि, वाह वाह दादा महिरबानी, भॻवान तव्हांखे जवान करे। हा वाह रे वाह। तव्हांखे वरी न न न न छो ॿुढो छो करे?
सिंधी बुढ़ा थी आहिनि छा? हा भाई वेंदे वेंदे मां हीअ चवंदुसि इहो अरमान मुंहिंजो पूरो कजो हाँ कि मर जाऊं मैं अगर दोस्तों, कि मर जाऊं अगर मैं दोस्तों तो जला देना मुझे, अगर मर जाऊं मैं दोस्तों तो जला देना मुझे, जलाने से पहले ये दिल निकाल देना दोस्तों। मर जाऊं मैं तो जला देना दोस्तों, जलाने से पहले ये दिल निकाल देना दोस्तों। दिल की मुझे नहीं है परवाह, इस दिल की मुझे नहीं है परवाह, पर इस दिल में बैठी सिंधी भाषा को बचा लेना दोस्तों, बचा लेना दोस्तों।